जिंदो मरी भरसा उमरसान पुलिस पारा खंबे गुम किया नौजवान के धरणे बाद आज़ाद करे छॾियो आहे। SSP जी हिदायतन ते पुलिस नौजवान राघव कच्छी के आज़ाद कयो। अवां खे ख़बर ॾियूं पिया रहवासियुनि जो चवणु आहे त पुलिस मंशियात डीलरनि खे छूट ॾेई बेगुनाह माण्हुनि खे तंग करे रही आहे। अवां खे ख़बर ॾियूं पिया झंडो मरी भरसा उमरसान पुलिस पारां खंबे गुम किया नौजवान के धरणे बाद आज़ाद करे छॾियो आहे। SSP जी हिदायतनि ते पुलिस नौजवान राघव कच्छी के आज़ाद कयो। रहवासियुनि जो चवणु आहे त पुलिस मंशियात डीलरनि खे छूट ॾेई बेगुनाह माण्हुनि खे तंग करे रही आहे। तफ़सील कंदासीं सिंध TV न्यूज़ से रिपोर्टर रज़ा मीरजत खां। जी रज़ा आगाह कजो। जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध TV नेटवर्क बणियो आहे कच्छी बिरादरी जो आवाज़। झंडोमरी जे उमरसांद पुलिस पारां खंबे गुम कयल कच्छी बिरादरी जे नौजवान बाबति सिंध TV न्यूज़ ते ख़बर नशर थियण जो SSP टंडोलाल पारां नोटिस वरितो वियो आहे। उमरसांद पुलिस पारां SSP जी हिदायतुनि बाद नौजवान खे आज़ादु कयो वियो आहे ऐं पुलिस पारां मुबैना तौरु ॿुधायो पियो वियो त नौजवान खे जेको ॻोठा खंबे थाणे ते खणी गुम करे छॾियो, जंहिं बाद वारसनि पारां मेन टंडो आदम रोड ते धरणो हयो वियो, जंहिंजी ख़बर जेका आहे सिंध TV ते नशर थियण खां पोइ SSP नोटिस वरितो ऐं धरणो 3 कलाकनि बाद ख़तमु थी वियो ट्रैफिक बहाल थी। महिरबानी अवां जी रज़ा आगाह करण लाइ।